सिंध जे मशहूर ड्रामे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 228वीं क़िस्त में अॼु छा थियण वारो आहे। नाज़रीन, अॼु मां अव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां, पर सभ खां पहिरियां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर रबन जहिड़े मज़लूम खे कॾहिं इंसाफ़ मिलंदो। आख़िर रबन जे भाउ राणे सां जेको कमीने कमाल ख़ान ज़ुल्म कयो, तशद्दुद कयो, ना सिर्फ़ रबन जे भाउ राणे सां पर उन जी ज़ाल मीरा खे भी बेदर्दीअ सां लॼ लुट कई ऐं तशद्दुद कयो। ऐसी ताईं जेसी ताईं मीरा पंहिंजा होश भी विञाए वेठी। आख़िर कॾहिं हिननि मज़लूमनि खे इंसाफ़ मिलंदो? केरु ॾींदो इंसाफ़ हिननि खे? छा रईस गफ़ार ख़ान जेको कमाल ख़ान जे साम्हूं पंहिंजा गोॾा खोड़े मौत जे ख़ौफ़ खां कमीने कमाल ख़ान खां डिॼंदो थो अचे? ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान रईस गफ़ार ख़ान जी अखियुनि में अखियूं विझी गफ़ार ख़ान के मिट्टीअ जे मुंहुं हलण ते मजबूर करे छॾियो आहे। आख़िर कॾहिं रबन खे इंसाफ़ मिलंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 228वीं क़िस्त में अॼु धमाकेदार एंट्री थींदी, छो त हिन ड्रामे में हाणे केतिरा ई नवां किरदार अची चुका आहिनि। छा रबन जो किरदार घटि कंदा वेंदा या वरी इन्ही सिलसिले खे सफ़ा आउट करे छॾींदा? ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं कमीनो कमाल ख़ान ज़ाहिर थींदो, निर्वार थींदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सज़ा मिलंदी त ज़ाहिर आहे उहो मारियो वेंदो। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं कमीनो कमाल ख़ान मारियो वियो त पोइ ज़हर ज़िंदगी ड्रामो हलंदो कीअं? डायरेक्टर ऐं राइटर मिली भगत करे नवनि किरदारनि नवनि अदाकारनि खे खणणु शुरू करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ॿी तरफ़ मीरा जो भाउ ग़ुलाम, जंहिं मीरा खे हमेशा बकरीअ जीअं हर पीढ़ीअ ते खपाइण जो वाक हलाए चुको आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर रबन जी मीरा खे इंसाफ़ केरु ॾींदो? केरु जोधो पुटु सिंध धरतीअ जो पैदा थींदो जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में मीरा सां इंसाफ़ कंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां दोस्तों अव्हां जो बैलेंस त घटि कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़।